अस्सलाम वालेकुम। अच्छा, हिकिड़े स्टूडेंट हे सवाल कयो, सर हे सॉल्व करे ॾेखारियो। हाणे छो जो करे पाण पावर पढ़ी आयासीं, इन करे सोचियो हिनखे सॉल्व कयूं। हाणे हे बिल्कुलु आसान आहे। हिन में छा कबो आहे, जीअं मथियों आहे इन जो पावर बि छॾाईंदासीं, हेठिन जो पावर बि छॾाईंदासीं। पावर में तव्हांखे मां सम्झायां त चेन खे ॿिनि सां ज़रब न कंदासीं, बल्कि चेन खे चेन सां ज़रब कंदासीं, पर घणा दफ़ा? ॿ दफ़ा, छो जो पावर मथां घणो आहे? 2 आहे। ठीकु आहे। हाणे 4 चौक घणो थी वेंदो? 16। अहिड़े तरीक़े सां हेठों बि पावर छॾाईंदासीं। ॿिनि जे मथां पावर 4 आहे, इन जो मतिलबु आहे ॿिनि खे ॿिनि सां घणा दफ़ा? 4 दफ़ा ज़रब कंदासीं। 2 ॾूं 4, 4 ॾूं 8, 8 ॾूं 16। इन जो मतिलबु ईअं खणी चऊं त मथां 4 पावर 2 जो जवाबु ईंदो 16, ऐं हेठों बि जेको आहे सो 2 पावर 4 जो जवाबु बि घणो ईंदो? 16 ईंदो। सो 16 जो खोड़ो 16 ते हिकु दफ़ो कटे सटे आंसर ईंदो 1/1। हेठों हिकु लिखण जी ज़रूरत न हूंदी आहे। सो 1 इज़ द आंसर, बी विल बी द करेक्ट ऑप्शन। ठीकु आहे। आई होप तव्हांखे सम्झ में अची वेंदो। इन टाइप जो ॿियो तव्हांखे मिसाल आहे, मां तव्हांखे सम्झाइण जे लाइ, एक्सप्लेन करण जे लाइ। 8 पावर 3/4 पावर 5 हीअं हुजे। हाणे तव्हां छा कंदो, तव्हां विच में लकीर ॾींदो, मथां 8 खे 8 सां 3 दफ़ा ज़रब कंदो। 8 ज़रबिया 8 ज़रबिया 8। ठीकु आहे। चलो हिनखे थोरो ईज़ी करण जे लाइ 8 पावर 2 कयूं था, जीअं घणो तव्हांखे डिफिकल्ट न लॻे। हाणे चेन जे मथां पावर 5 आहे, इन जो मतिलबु आहे चेन खे चेन सां ज़रब कंदासीं। घणा दफ़ा? 5 दफ़ा ज़रब कंदासीं। ठीकु आहे। ज़रबिया 4। हाणे ॾिसो, हे 8 8 64। ठीकु आहे। हाणे 64 ज़रबिया 8 टियों दफ़ो कयूंसि था। चलो हिते मां हिनखे 3 कयां थो, हिते ज़रबिया 8 बि थी वेंदो। हाणे ॾिसो 8 8 64, वरी 64 खे 8 सां ज़रब कंदासीं, नथो अचे, रफ वर्क करे वठंदासीं। 8 चौक 32, 3 मथे विया, 8 6 48 ऐं 3 51, हे थी वियो 512। ठीकु आहे। सो कटे सटे मथां जेको आहे उनजो जवाबु ईंदो 512। हाणे हेठों मल्टीप्लाई कंदासीं। 4 चौक 16, 4 16 64, 64 ज़रबिया 4 नथो अचे, रफ़्ते करे वठंदासीं। 4 चौक 16, हिकु मथे वियो, 4 6 24, हिकु 200, 4 6 24, हिकु 25, 256 थी वियो। यानी हिते 256 बीठो, वरी 256 खे चेन सां ज़रब कंदासीं। 4 6 24, 2 मथे विया, 5 चौक 20, 2 22, 2 मथे विया, 4 ॾूं 8 ऐं 2 10, 1024। 1024 तव्हां ॾिसी सघो था पिया त हे हिन जो अधु आहे। ईअं खणी चऊं त 512 जो खोड़ो हिन ते हिकु दफ़ो, हिन ते 2 दफ़ा। सो कटे सटे असांजो आंसर ईंदो 1/2। आई होप तव्हांखे हे पॉइंट सम्झ में अची वियो हूंदो त जेकॾहिं पावर में ॾिनल हुजे त मथे जो पावर अलॻि छॾींदासीं। जीअं मां हिते 8 खे 8 सां 3 दफ़ा ज़रब कयो आहे। 8 8 64, वरी 64 खे 8 सां ज़रब कयुमि, 512 अची वियो। हेठों चेन जे मथां पावर 5 आहे, सो चेन खे चेन सां 5 दफ़ा मल्टीप्लाई कयो आहे। 4 चौक 16, 4 16 64, 64 ज़रबिया 4, 256, वरी 256 ज़रबिया 4, 1024 थी वियो। हाणे तव्हां ईअं ॿिनि जो खोड़ो हणंदा ईंदो, यको हलंदो। तव्हां ॾिसी सघो था पिया त हे 512 जो हे डबल आहे तक़रीबन। ॾिसो 500 जी ॿीण घणी थींदी? 1000, ऐं 12 जी ॿीण घणी थींदी? 24। सो डायरेक्ट तव्हां 512 जो खोड़ो हिन ते हिकु दफ़ो, हिन ते 2 दफ़ा, 1/2। हे तव्हांजो छा आहे? आंसर आहे।